नाज़रीन, तुर्किया में पाकिस्तान और अफगानिस्तान में विच में हलंदड़ ॻाल्हियूं बिना नतीजे ख़त्म थी वियूं आहिनि। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त पाक अफ़गान ॻाल्हियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि ऐं पाकिस्तानी वफ़द वापसि रवानो थी वियो आहे। तालिबान जे हठधर्मी ते टियाकड़े कराईंदड़ बि हथ खणी छॾिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ पंहिंजे बयान में चयो आहे त पाक अफ़गान ॻाल्हियुनि जे अॻेई दौर जो हाणे को प्रोग्राम नाहे। असांजो ख़ाली हथे वापसि अचणु उन ॻाल्हि जी दलील आहे त टियाकड़े कराईंदड़नि खे बि हाणे अफ़गानिस्तान मां उमेद नाहे। ख़्वाजा आसिफ जो चवणु हो त तुर्किया ऐं क़तर जा थोराइता आहियूं जिन ख़ुलूस सां टियाकड़े कराइण में किरदारु अदा कयो। तुर्किया ऐं क़तर पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत कनि था। नाज़रीन, असां वांगुरु हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त तुर्किया में पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में विच में ॻाल्हियूं बिना नतीजे ख़त्म थी वियूं आहिनि। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त पाक अफ़गान ॻाल्हियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि ऐं पाकिस्तानी वफ़द वापसि रवानो थी वियो आहे। तालिबान जे हठधर्मी ते टियाकड़े कराईंदड़नि बि हथ खणी छॾिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ पंहिंजे बयान में चयो आहे त पाक अफ़गान ॻाल्हियुनि जे अॻेई दौर जो हाणे को प्रोग्राम नाहे। असांजो ख़ाली हथे वापसि अचणु उन ॻाल्हि जी दलील आहे त टियाकड़े कराईंदड़नि खे बि हाणे अफ़गानिस्तान मां उमेद नाहे। ख़्वाजा आसिफ जो चवणु हो त तुर्किया ऐं क़तर जा थोराइता आहियूं जिन ख़ुलूस सां टियाकड़े कराइण में किरदारु अदा कयो। तुर्किया ऐं क़तर पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत कनि था।